नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त फुर्ज जी FIR दाख़िल न करण ते मोहब्बत देरो जे अॻूणो SHO समेत ॿिनि पुलिस एहलकारनि मथां केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो आहे। एडिशनल सेशन जज नौशरो फेरोज़ मोहब्बत देरो थाणे जे अॻूणो SHO मोहम्मद खान अबड़ो ऐं ॿिनि अणॼातल एहलकारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम जारी कयो। दरख़्वास्त गुज़ार ख़ालिद हुसैन अदालत में केस दाख़िल कराईंदे मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त 1 आगस्ट ते नामालूम हथियारबंदनि खां मोटरसाइकिल 24,000 रोक ऐं ॿियो सामान फुर कयो, पर मोहब्बत देरो पुलिस रुगो NC दाख़िल कई। उल्टो मुंहिंजी ॿिनि शाहिदनि खे गिरफ़्तार करे हिकु नौजवान उमेद अली खे गुम करे छॾियो। संदसि आज़ादी लाइ 50,000 रिश्वत तलब कई है। अदालत DSP कंप्लेन सेल जी जारी कयल रिपोर्ट में बाद 22A ऐं 22B तहत केस दाख़िल करण जो हुक्म जारी करे छॾियो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।